सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नए माली साल जी बजट सिंध असेंबली में पेश कई, जंहिंजो काथो 34,51,87 अरब रुपया लगाए वियो आहे, जॾहिं त बजट खसारो 38,458 अरब रुपया रखियो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट तकरीर में चयो त असीं नओं फाइनेंस बिल आणे रहिया आहियूं, जंहिं तहत कुझु टैक्स, लेवीज़ ऐं सेस खे घटायो या ख़तम कयो वेंदो, वधायो न वेंदो। नए मालियाती साल 2025-26 लाइ सूबाई आमदनी जो इम्कान 34,11,5 अरब रुपया आहे, जेका हलंदड़ साल जी भेट में 11.6% वधीक आहे। वफ़ाक़ी टैक्सनि मां हिसो सूबाई कुल आमदनी जो लॻभॻि 75% आहे। माली साल 2025-26 लाइ 27.3 अरब रुपया मुतवक़िया आहिनि। कराचीअ में वॾे पैमाने ते इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरीअ वारा मनसूबा शामिल कया विया आहिनि, जिन में रस्तनि जी मरमत, नेकाल ऐं पाणीअ जी फराहमी जे निज़ाम जी बहितरी शामिल आहे, जेकी मुख़्तलिफ़ ज़िलनि में लागू कया वेंदा। कराचीअ में शहरी ट्रांसपोर्ट जे दायरे खे वधायो पियो वञे, जिते पाकिस्तान जूं पहिरियूं 50 इलेक्ट्रिक बसूं मुतारफ़ कयूं वयूं आहिनि ऐं अगस्त 2025 ताईं वधीक 100 बसूं शामिल कयूं वेंदियूं। शहर में बस रैपिड ट्रांज़िट मनसूबनि में बि तरक़ी जारी आहे। येलो लाइन मुकमिल थियण जे वेझो आहे, जॾहिं त रेड लाइन 50% खां वधीक मुकमिल थी चुकी आहे। Another initiative that we took was about the EV buses. This was a green leap forward. This year we achieved historic milestones in our EV bus service initiative. Karachi routes were expanded. We launched 3 new EV routes, bringing Pakistan's first fleet of 50 electric buses into successful operation. Scaling up through innovation, 100 new 12-meter EV buses are approved under rent-to-own model to be launched by July 2025. 34 compact 9-meter EV buses are also arriving soon and will begin operation in July 25. 5 double-decker electric buses will be operational by July 25, enhancing high-capacity commuting in major corridors. Sir, our project of Sindh People Housing of Flood Affectees is now a world-recognized project through the efforts of our leadership, especially Chairman Bilawal Bhutto Zardari, who has enacted the vision of Shaheed Zulfikar Ali Bhutto of Roti Kapda of Makan. We have under construction more than 850,000 houses affected during the floods. Almost 500,000 are under completion. Rupees 128 billion was spent in the current financial year. तरक़ियाती मनसूबनि में कोरंगी काज़ वे ब्रिज जी तामीर ऐं शाहराहे भुट्टो जी बहितरी बि शामिल आहे। बेनज़ीर हारी कार्ड बि जारी कयो पियो वञे, जंहिं ज़रिए 2 लख खां वधीक हारियुनि खे सब्सिडी ऐं ज़रई मिशनरी जूं सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। तालीम जी बजट खे हेठीं सतह ते मुंतक़िल कयो वेंदो, जंहिंसां स्कूलनि जे हेड मास्तरनि खे अमली ख़र्चनि लाइ फंड फराहम कया वेंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं अक़लियती बिरादरीअ लाइ ख़ासि ग्रांट्स मुहैया कयूं वेंदियूं, त जीअं उन्हनि जी फलाही ऐं तरक़ियाती क़दमनि खे हथी मिले।